औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा सिंधी भाइरो, मुंहिंजा पाकिस्तानी भाइरो भेनरियूं, अस्सलामु अलैकुम। कीअं आहियो तव्हां? ख़ैरियत सां आहियो? उमेदु आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। मुंहिंजा साईं, पहिरियों मां पंहिंजो तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो अयाज़ हुसैन आहे ऐं मां तमामु अरसे खां वठी सोचां पियो त ॾिसां पियो सोशल मीडिया ते, गूगल ते, यूट्यूब ते त मूंखे को सिंधी मोटिवेटर जेको आहे को मिले, जेको असांखे मोटिवेट करे, असांखे कुझु अहिड़ियूं शयूं जेके दुनिया में हलनि थियूं। ही ग्लोबल वॉर शुरू थी वई आहे। ग्लोबल वॉर असांजी हाणे उहा न आहे जेकी बंदूकनि ऐं तलवारनि सां विड़ी वेंदी, इहा हाणे कलम सां विड़ी वेंदी, इहा असांजे ज़हननि सां विड़ी वेंदी। त उन सां कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजो जेको आहे पंहिंजो पाण खे बचायूं बि ऐं उन में कामयाबु ऐं सफल थियूं। त उन लाइ मां इहो सोचियुमि त भई अगरि कोई न आहे त तूं छो न, मां छो न, भई पोइ मां सोचियो त मां जेको आहे पंहिंजी क़ौम खे पंहिंजी ज़ुबान में, सिंधी ज़ुबान में ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके दुनिया में थी रहियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि, त असांखे पंहिंजी सकाफ़त जेकी असांजी तमामु क़दीमी सकाफ़त आहे, 4000 साल पुराणी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां पहिरियों जी, उहा असां क़ौम आहियूं। असांखे पंहिंजी क़ौम एज़ अ क़ौम जेको आहे पंहिंजो हैसियत अहमियत खे सम्झणु घुरिजे त असांजी केतिरी हिन अहमियत आहे ऐं असां हींअर किथे बीठा आहियूं। असांजा वॾा जेके आहिनि, जेके उन्हनि तमामु घणी कोशिशूं कयूं दुनिया में, अहिड़ी रिसर्च आंदऊं, मेडिकल में इनकलाब आंदऊं, तालीम में इनकलाब आंदऊं, हर शोबे में जेको आहे पहिरियों सिंधी क़ौम जेकी आहे उन्हनि इनकलाब आंदो। असां छो मशहूरु आहियूं? महिमान नवाज़ी जे लाइ। असां महिमान नवाज़ हुयासीं, आहियूं। असांजो बसि सिर्फ़ु कोई ग़लति नाजाइज़ फ़ाइदो न वठे, असां बिल्कुलु महिमान नवाज़ रहंदासीं। ऐं मां इहो सभु कुझु जेको आहे, कुझु दुनिया में कहिड़ी तालीम हले थी, न असांखे कहिड़ी तालीमनि हासिलु करणु घुरिजनि, असांखे पंहिंजो बाइज़त रोज़गार कीअं हासिलु करणु घुरिजे, असांजो बिहेवियर कीअं हुजे, असांजी माण्हुनि सां लेन देन कीअं हुजे, असांजी ज़बान में केतिरो असरु हुजे, इहे सभु शयूं जेके आहिनि उन्हनि लाइ मां ही पंहिंजो प्रोग्राम करे रहियो आहियां। तव्हांखे जेके मूंखे पंहिंजो एक्सपीरियंस आहे ज़िंदगी जो, कुझु उहो कुझु दुनिया जे माण्हुनि जो, उहो सभु तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हां जेको आहे मूंसां उमेदु आहे गॾु हूंदो ऐं मुंहिंजी वीडियोस जेको आहे इनशा ताला तव्हां ॾिसंदव। रोज़ाना हिकु अदर वीडियोस जेकी आहे उहा ईंदी रहंदी, उनखे तव्हां ॿुधिजो, ध्यानु ॾिजो ऐं उन ते अमल कजो। त हीउ मुंहिंजो तारीफ़ी प्रोग्राम हुयो त मां जेको आहे इहा सोच खणी करे तव्हां ॾे आयो आहियां। त इनशा ताला हिन में ॿी काई बि लालच कोन्हे, सिर्फ़ु इहा ई लालच आहे त शल मुंहिंजी क़ौम खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञे ऐं हू जेको आहे उथी पवनि ऐं पंहिंजे असल खे सुञाणनि त असां असल छा आहियूं ऐं असां हाणे हींअर किथे बीठा आहियूं, असांखे हालातनि किथे बीहारे छॾियो आहे ऐं असांखे जेको आहे इन मझधार मां कहिड़े तरीक़े सां निकिरणो आहे ऐं कहिड़े बाइज़त तरीक़े सां निकिरी करे हिकिड़ी क़ौम जी हैसियत सां पंहिंजो पाण खे पहचान ॾियूं हिन दुनिया खे। ऐं इहे शयूं जेके आहिनि खणी करे मां तव्हां ॾे आयो आहियां ऐं इनशा ताला अॻिते सेशन में मां तव्हांखे सम्झाईंदुमि, कुझु दुनिया जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि, दुनिया कहिड़े तरीक़े सां तरक़ी करे रही आहे, उन लाइ कहिड़ी शयूं ज़रूरी आहिनि जेके असांखे अपनाइणु घुरिजनि। सो इहे सभु शयूं आहिनि जिन ते तव्हां गौर फ़िक्र बि कंदव इनशा ताला ऐं मूंसां गॾु हूंदव, मूंसां जुड़िया रहंदव। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु रखिजो, इर्द गिर्द जेके तव्हां सां गॾु आहिनि उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखिजो ऐं वॾनि जो अदब कजो। अलाह हाफ़िज़।